ओम शांति। अॼु मिले तारीख़ है 19/5/2026। अॼु मिठा मिठा भावदार चवंदा मीठे मीठे ॿार आत्म अभिमानी भव, हलंदे फिरदे उठंदे वेंदे ये ही अभ्यास कंदा रहो तव्हांजी ॾाढी उन्नति थींदी रहंदी। प्रश्न: बाबा जी एक्यूरेट यादि कंहिं ॿारनि जी बुद्धि में रहंदी? उत्तर: जंहिं ॿारनि बाप खे एक्यूरेट ॼाणियो आहे। कई ॿार चवंदा आहिनि कि बिंदु खे भला कीअं यादि करूं? भक्ति में त अखंड ज्योति सम्झी यादि कंदा आहिनि। हाणे बिंदी चई करे मुंझी वेंदा आहिनि। इन करे पहिरियों इहो निश्चय हुजे कि बाबा अखंड ज्योति न आहे, उहा त अति सूक्ष्म बिंदु आहे, तॾहिं यादि एक्यूरेट रही सघंदी आहे। ओम शांति। सभी ॿार यादि में वेठा आहिनि। मनमना भव, ये संस्कृत अक्षर वास्तव में न आहे। बाबा आहे न। बाप जॾहिं सहज राजयोग सिखायो आहे तॾहिं इहे संस्कृत अक्षर चइण लॻिया आहिनि। बाबा जॾहिं सहज राजयोग सिखायो आहे तॾहिं इहे संस्कृत अक्षर न चए, मतिलबु बाबा न चए, माण्हुनि ठातो। ये त संस्कृत ॼाणंदा ई न आहिनि ब्रह्मा बाबा। बाप त हिंदी ई सम्झाईंदा आहिनि। शिव बाबा बि न ॼाणंदा आहिनि, ब्रह्मा बाबा बि। भल ये रथ ब्रह्मा बाबा हिंदी सिंधी तथा इंग्लिश ॼाणंदा आहिनि, परंतु बाबा सम्झाईंदा हिंदी में ई आहिनि। जो जी धर्म जो आहे उनजी पंहिंजी भाषा आहे, हिते हिंदी भाषा ई हलंदी आहे। इहा भाषा सम्झाइणु सहज आहे ऐं इहे स्कूल बि वंडरफुल आहे। हिन में कोई बि कागज़ पेंसिल पन्ना आदि जी दरकार न रहंदी आहे। हिते त सिर्फ़ु हिकु अक्षर खे यादि करिणो आहे, अर्थात बाप खे यादि करिणो आहे। गॉड खे अथवा ईश्वर खे अथवा परम पिता परमात्मा खे यादि न करे इहा मुश्किल आहे। यादि सभी कंदा आहिनि, परंतु उन्हनि जी पहचान न आहे। बाबा ई अची करे पंहिंजी पहचान ॾींदा आहिनि। शास्त्रनि में त कल्प जी आयु लंबी, एतिरी लंबी लिखी छॾी आहे, उहो त बाप अची करे सम्झाईंदा आहिनि। ॾाढी वॾी ॻाल्हि आहे। अहिल्या ऐं बुढ़ी माताऊं छा सम्झदियूं? इहे त ॾाढी सहज आहे, कोई नंढा ॿार बि सम्झी सघंदा आहिनि। बाबा अक्षर कोई नयो न आहे। श्री शिव जे मंदरु वेंदा आहिनि त ॿुधी में ईंदो आहे कि शिव बाबा आहे, उहो निराकार आहे। सभी मनुष्य मात्र बाबा चईंदा आहिनि। असां सर्व आत्माउनि जो बाप हिकु ई आहे। सभु जीव जी आत्माऊं जो शरीर में निवास कंदियूं आहिनि, बाप खे यादि कंदियूं आहिनि। सभु धर्म वारा जो बि आहिनि, सभु परम पिता परमात्मा खे यादि ज़रूरु कंदा आहिनि। उहो परम धाम में रहण वारो बाबा आहे। असां बि उतां जा रहण वारा आहियूं। त हाणे सिर्फ़ु बाप खे यादि करिणो आहे। चाहींदा बि आहिनि असां पावन ठहूं, सॾु बि कंदा आहिनि हे पतित पावन चइण, पतितनि खे पावन करण वारा अचो। नई दुनिया पावन हुई, पोइ हाणे पुराणी दुनिया थी, हिन खे कोई नयो न चईंदासीं। भारतवासी ॼाणंदा आहिनि नए भारत में देवी देवता राज्य कंदा हुया। जॾहिं नयो भारत हुयो त हुनजे अॻियां छा हुयो? संगम। हिन सां बि सहज करिणो खपे। नए जे अॻियां पुराणो हुयो। संगम खे मनुष्य एतिरो सहज सम्झी न सघंदा आहिनि। न्यू वर्ल्ड ओल्ड वर्ल्ड, हिन जे विच में पोइ संगम युग आहे। बाबा जे लाइ ई चईंदा आहिनि हे पतित पावन अचो, असांखे अची करे असांखे पावन ठाहियो। असां पतित ठही विया आहियूं। नई दुनिया में कोई पुकारदा न, बाबा चवनि था नई दुनिया में कोई पुकारदा न। सभी हाणे तव्हांजी सम्झ में अची वियो न कि इहो भारत पावन हुयो, हे पतित पावन अचो। इहे त ॾाढी समय सां सॾु कंदा आया आहिनि। नई दुनिया में असां बाबा खे पुकारदासीं न। इहे त ॾाढे समय खां सॾु कंदा आहियूं। उन्हनि खे पतो ई न आहे कि पतित दुनिया कॾहिं पूरी थींदी। चईंदा आहिनि शास्त्रनि में इहे लिखियलु आहे 40,000 वर्ष ॿियो कलयुग ऐं कलयुग पतित दुनिया हलंदी। बिल्कुलु ई घोर अंधियारे में आहिनि। हाणे तव्हां रोशनी में आहियो। बाबा तव्हांखे हाणे रोशनी में लाहियो अथई। इहे 5,000 वर्ष सां सृष्टि जो चक्कर पूरो थींदो आहे। कल्ह जी त ॻाल्हि आहे न, तव्हां राज्य कंदा आहियो, बराबरि हिन लक्ष्मी नारायण जो राज्य हुयो।
कल्ह जी त ॻाल्हि आहे, असां राज्य कंदा हुआसीं, लक्ष्मी नारायण जो राज्य हुयो, स्वर्ग हुयो। पावन दुनिया में कोई उपद्रव आदि न थी सघंदा आहिनि, उपद्रव थींदा ई आहिनि रावण राज्य में। हिते तव्हां ॿार सम्झाईंदा आहियो, हिते तव्हांखे बाप सम्झाईंदा आहिनि, तव्हां सम्मुख कननि सां ॿुधा आहियो। केरु ॿुधंदी आहे? आत्मा। आत्मा खे वॾी ख़ुशी थींदी आहे, असांजो बाप वरी खां अची करे मिलिया आहिनि। बाबा सां वरसो वरितो हुयो, हाणे बाबा चईंदा आहिनि वरी मूंखे यादि करे वरसो वठो। हिन में कोई लिखणु पढ़ण जी ॻाल्हि न आहे। जॾहिं कोई ईंदा आहिनि त पुछिबो आहे तव्हांखे कीअं, तव्हांजो कीअं अचणु थियो, त चईंदा हितां जे महात्मा सां मिलणो आहे। छो? तव्हांखे छा खपे ॿुधायो? कोई भिक्षा खपे? सन्यासी हुजे त रोटी टुकड़ो खपे। सन्यासी कंहिं वटि वेंदा आहिनि, व रास्ते में मिलंदा आहिनि त रिलीजियस मनुष्य सम्झंदा आहिनि इहे पोइ बि पवित्र मनुष्य आहिनि, इन्हनि खे भोजन खिलाइणु सुठो आहे। हाणे त पवित्रता बि न रही आहे, बिल्कुलु ई तमो प्रधान दुनिया आहे, इन में वॾी गंदगी आहे। मनुष्य केतिरो हैरान थींदा आहिनि, हिते त हैरान थियण जी ॻाल्हि ई न आहे। बाबा लिखंदा आहिनि लिखण करण जी ॻाल्हि ई न आहे। इहे पॉइंट्स आदि बि लिखंदा आहिनि। ये पॉइंट्स आदि बि लिखंदा आहिनि धारण करण लाइ। जीअं डॉक्टर माण्हू वटि बि केतिरो दवाइयूं थींदियूं आहिनि, एतिरी सभु दवाइयूं यादि रहंदी आहे। बैरिस्टर जी ॿुधी में केतिरी लॉ जी ॻाल्हियूं यादि रहंदियूं आहिनि। तव्हांखे यादि छा करिणो आहे? हिकु ॻाल्हि सो बि ॾाढी सहज, मां आत्मा आहियां, मुंहिंजो बाबा। तव्हांखे चईंदा आहिनि हिकु शिव बाबा खे यादि करो, उहो चईंदा आहिनि शिव बाबा कीअं ईंदो, इहो तव्हांजे सवाइ ॿियो कोई खे पतो न आहे। ईश्वर चयो उहो त चईंदा नाम रूप सां न्यारो आहे, या पोइ चई ॾींदा सर्वव्यापी आहे। राति ॾींहं जो फ़र्क़ु आहे, ॿई अक्षर में आहे न। नाम रूप सां न्यारो त कोई चीज़ हूंदी न आहे, पोइ चई ॾींदा आहिनि कुते ॿिली सभिनि में परमात्मा आहे। ॿई हिक ॿिए जे ऑपोज़िट ॻाल्हियूं थी वियूं। त बाप पंहिंजो परिचय ॾींदा आहिनि, मूंखे मुंहिंजे बाप खे यादि करो। ॻायल बि आहे न सहज राजयोग। बाबा चईंदा आहिनि योग जो अक्षर कढी छॾो, मूंखे यादि करो। योग जो अक्षर कढी करे यादि करो। जीअं नंढो ॿारु माउ पीउ खे ॾिसण सां झटि उन्हनि जे गले लॻी वेंदो। पहिरियों सोच कंदो छा कि असांजो माउ बाप आहे न, इन में सोच करण जी ॻाल्हि न आहे। तव्हांखे बि सिर्फ़ु शिव बाबा खे यादि करिणो आहे। भक्ति मार्ग में बि तव्हां शिव ते फूल चढ़ाईंदा आहियो। सोमनाथ जो मंदरु केतिरो भारी ठातो आहे, जो बाद में मोहम्मद गजनवी अची करे लूटे आहे। सोमनाथ जो मंदरु भारत में नामी गिरामी आहे। सभिनि खां पहिरियों त शिव जी पूजा थियणी खपे। ॿारनि खे इहे सभु नॉलेज हाणे ॿुधी में आई। भल पूजा आदि कंदा आहिनि, परंतु तव्हांखे पतो ई न हुयो कि इहा जड़ चित्र आहे। ज़रूरु चैतन्य में आयो हूंदो, तॾहिं त वर्ष शिव जयंती बि मल्हाईंदा आहिनि। इहे बि चईंदा आहिनि शिव परमात्मा निराकार आहे। आत्मा ॼाणदी असां निराकार आहियूं। हाणे तव्हां आत्म अभिमानी ठहींदा आहियो, ॾाढो सहज आहे। उहे त असांजा बाबा आहिनि, ज्ञान जा सागर, सुख जा सागर, पतित पावन। उन्हनि जी ॾाढी महिमा आहे। ब्रह्मा विष्णु शंकर जी एतिरी महिमा न आहे, हिक जी महिमा ॻाईंदा आहिनि। हाणे तव्हां ॿार ॼाणदा आहियो, बाबा अची करे असांखे वरसो था ॾियनि। जीअं लौकिक बाप ॿारनि खे लालन पालन कंदा आहिनि, पढ़ाईंदा न आहिनि, पढ़ाई जे लाइ स्कूल में वेंदा आहिनि, पोइ वानप्रस्थ में गुरू कंदा आहिनि। अॼुकल्ह नंढे वॾे सभिनि खे गुरू कराए छॾियो आहे। हिते त तव्हां ॿारनि खे चईंदा आहिनि शिव बाबा खे यादि करो। सभिनि जो हक़ु आहे, सभु मुंहिंजा ॿार आहिनि। तव्हां में बि कोई आहे जो सुठी रीति यादि कंदा आहिनि। कई चईंदा आहिनि बाबा कंहिंखे यादि करूं, भिंडी खे कीअं यादि करूं।
वॾी चीज़ खे यादि कबो आहे। अच्छा, परमात्मा जंहिंखे तव्हां यादि कंदा आहियो उहा चीज़ छा आहे? त चई ॾींदा आहिनि कि अखंड ज्योति स्वरूप आहे। परंतु न, अखंड ज्योति जो खे यादि करणु रॉन्ग थी वेंदो। या त एक्यूरेट खपे, पहिरियों एक्यूरेट ॼाणणो खपे। बाबा ई अची करे पंहिंजो परिचय ॾींदा आहिनि, पोइ ॿारनि खे सॼी सृष्टि जे आदि मध्य अंत जो समाचार ॿुधाईंदा आहिनि। डिटेल में बि आहे त नटशेल में बि आहे। हाणे बाबा चईंदा आहिनि ॿार तव्हांखे पावन ठहिणो आहे त उन लाइ हिकु ई उपाय आहे, मूंखे यादि करो। मूंखे चईंदा ई आहिनि पतित पावन। शिव बाबा कहिड़ा आहिनि? पतित पावन। बाबा चवनि था आत्मा खे पावन ठाहिणो आहे। आत्मा ई चईंदी आहे असां पतित ठही आहियूं, असां पावन हुयासीं, हाणे पतित आहियूं। सभु तमो प्रधान आहिनि। हर हिकु चीज़ पहिरियों सतो प्रधान पोइ तमो प्रधान हूंदी आहे। आत्मा ख़ुदि चईंदी आहे मां पतित ठही आहियां, मूंखे पावन ठाहियो। शांति धाम में पतित हूंदा न आहिनि, हिते पतित आहिनि त दुखी आहिनि। जॾहिं पावन हुया त सुखी हुआ। त आत्मा ई चईंदी आहे असांखे पावन ठाहियो त असां दुख सां छुटिजी वञूं। छुटिजी वञूं। तव्हां सम्झंदा आहियो आत्मा ई सभु कुझु कंदी आहे। आत्मा ई जज बैरिस्टर आदि ठहींदी आहे। आत्मा ई चईंदी आहे मां राजा आहियां, मां फलानो आहियां। हाणे इहे शरीर छॾे ॿियो वठिणो आहे, हिन खे चइबो आहे आत्म अभिमानी। हीअं तव्हां वीचार करो, आत्मा जज बैरिस्टर आदि ठहींदी आहे। आत्मा ई चईंदी आहे मां राजा आहियां, मां फलानो आहियां। हीउ शरीर छॾे ॿियो वठिणो आहे, हिन खे चइबो आहे आत्म अभिमानी। देह हूंदे हुए आत्मा अभिमानी। रावण जे राज्य में देह अभिमानी हूंदा आहिनि, आत्मा अभिमानी हाणे बाबा ठाहींदा आहिनि। हिन समय आत्मा पतित दुखी आहे, पुकारदी आहे हे बाबा अचो। ये बि तव्हां ॼाणंदा आहियो ड्रामा प्लान अनुसार पतित खे पावन ठहिणो आहे। पावन खे पतित ठहींदा ई आहिनि, है न। ये ड्रामा अनुसार हीअं हलंदो ई रहंदो आहे, चक्र फिरंदो ई रहंदो। हाणे तव्हांजी ॿुधी में वेठो असां 84 जन्म कीअं वरितासीं। हाणे इहे ॻाल्हि भुलिजो न। सुदर्शन चक्रधारी थी करे वियो, उड़दे वेंदे हलंदे फिरंदे ॿुधी में असांखे सॼी नॉलेज आहे। तव्हां सम्झंदा आहियो बेहद जे बाप सां असां बेहद जो वरसो वठंदा आहियूं। वठूं था। बाबा ॿारनि खे सम्झाईंदा आहिनि कि तव्हांखे हिकु बाप खे यादि करिणो आहे। बाबा खे यादि करिणो आहे, रोटी टुकुर खाइणो आहे, बसि। बाबा खे यादि करिणो आहे, रोटी टुकुर खाइणो आहे। मिठे मिठे सिकीले ॿारनि खे बाबा घड़ी घड़ी चईंदा आहिनि ॿार पेट जे लाइ सिर्फ़ु रोटी टुकड़ो खाइणो आहे। पेट कोई जास्ती न खाईंदो आहे, हिकु पाव अटो जो खाईंदो आहे, दाल रोटी बसि। 10 रुपए में बि मनुष्य जो पेट भरंदो आहे त 10,000 में बि पेट पलंदो आहे। ग़रीब माण्हू खाईंदा बि छा आहिनि, पोइ बि हटा कटा रहंदा आहिनि। भिन्न भिन्न चीज़ूं मनुष्य खाईंदा आहिनि त ॿियो ई बीमार पइजी वेंदा आहिनि। डॉक्टर माण्हू बि चईंदा आहिनि हिकु प्रकार जो भोजन करो त बीमार न थींदव। त बाबा सम्झाईंदा आहिनि रोटी टुकुर खाओ, जो मिले हुन में ख़ुशि रहो। दाल रोटी जहिड़ी ॿी कोई चीज़ हूंदी न आहे, जास्ती लालच न करणी खपे। सन्यासी माण्हू छा कंदा आहिनि, घर बार छॾे जंगल में हली वेंदा आहिनि। घर बार छॾे जंगल में हली वेंदा आहिनि। तत्व खे परमात्मा सम्झी यादि कंदा आहिनि, सम्झंदा आहिनि ब्रह्म में लीन थी वेंदा।
परंतु ईअं त न, आत्मा त अमर आहे, लीन थियण जी त ॻाल्हि न आहे। बाक़ी आत्मा पवित्र अपवित्र ठहींदी आहे। तव्हांखे केतिरो सुठो ज्ञान मिलियो आहे, तव्हां ही प्रारब्ध भोगता आहियो, पोइ इहे ज्ञान भुलिजी वेंदा आहे, पोइ सीढ़ी उतरणी हूंदी आहे। हाणे तव्हांजी बुद्धि में सॼो ज्ञान वेठो, असां 84 जन्म कीअं भोगंदा आहियूं। इहो पार्ट कॾहिं बि कोई जो बंदि न थी सघंदो आहे। ये ठहियल ड्रामो आहे जो फिरंदो ई रहंदो आहे। ईअं न चई सघंदा आहियूं कि भॻवानु कॾहिं कीअं असांखे किथे वेही, भॻवानु कॾहिं कीअं किथे वेही हिन ड्रामा खे ठाहे, न। इहो त ड्रामो हलंदो ई रहंदो आहे। हीअ त ठहियल ड्रामो आहे जो हलंदो ई रहंदो आहे, फिरंदो ई रहंदो आहे। ईअं न चई सघंदा आहियूं कि कॾहिं ठहियो। वर्ल्ड जी हिस्ट्री जोग्राफी रिपीट थींदी रहंदी आहे। इन ॻाल्हियुनि खे कोई सम्झंदा न आहिनि। तव्हां ॼाणंदा आहियो असां ड्रामा प्लान अनुसार आया आहियूं, हाणे वरी खां ड्रामा प्लान अनुसार राज्य वठूं था। इहे ॻाल्हियूं ॿियो कोई सम्झी न सघे। पुछिबो आहे ड्रामा सर्वशक्तिवान आहे या ईश्वर, ईअं पुछंदा आहिनि त चईंदा आहिनि ईश्वर सर्वशक्तिवान आहे। दुनिया में माण्हू चवंदा आहिनि, सम्झंदा आहिनि कि उहे सभु कुझु करे सघंदा आहिनि। बाबा चवंदा आहिनि कि मां बि ड्रामा जे बंधन में बंधन आहियां। केॾी वॾी ॻाल्हि आहे कि भॻवानु बि चईंदो आहे कि मां बि जंहिं सेकेंड मूंखे जो करिणो हूंदो आहे न, उहो कंदो आहे। ईअं न कि मां हाणे चाहियां त मां करे सघां, न। अगरि भॻवानु बि हाणे चाहे त करे सघे त बाबा त अची विया आहिनि। बाबा चाहिनि त हाणे विनाश करे सघंदा आहिनि, लेकिन बाबा चवंदा आहिनि मां बि ड्रामा जे बंधन में बंधल आहियां। बाबा असां खां डेट पुछंदा आहिनि न कि ॿुधायो कहिड़ी डेट ते संपन्न ठाहींदा, त असां बि बाबा खे चऊं बाबा ड्रामा जॾहिं ठाहींदो। लेकिन न, बाबा चवंदा आहिनि कि तव्हां संकल्प करो कि मां हिन डेट ते संपन्न थींदमि, न। उन अनुसार तव्हांखे बि सम्झ में अची वेंदो, बाबा खे बि सम्झ में अची वेंदो कि समय केॾो नज़दीक आहे। बाबा खे त सभु कुझु पतो हूंदो ई सही, पर ईअं असां पतो करे सघंदा आहियूं न कि जॾहिं आत्मायूं ख़ुदि चवनि कि हा बसि हाणे एतिरी डेट ते, श्री असां बि त्रिकालदर्शी आहियूं न, त असांखे बि टच त थींदी हूंदी समय, त उन अनुसार असांखे समय टच थींदो। असां उन अनुसार संकल्प कंदासीं कि बसि हाणे संपन्न, सभु आत्मायूं संपन्न, सभु ड्रामो ख़तमु। त उन अनुसार डेट बि फिक्स थी सघंदी आहे। त बाबा चवंदा आहिनि कि मां बि ड्रामा जे बंधन में बंधल आहियां। जंहिं सेकेंड परिवर्तन थियणो हूंदो उन सेकेंड ई मां परिवर्तन कराए सघंदो। पतिजन खे पावन ठाहिणु मूंखे अचिणो पवंदो आहे। तव्हां सतयुग में सुखी ठही वेंदव, मां बि वञी करे विश्रामी थींदमि। परम धाम में तव्हां सिर कुल्हे चढ़ी वेंदा आहियो, तव्हांजी शेर ते सवारी ॾेखारींदा। तव्हां ॼाणंदा आहियो सेकेंड बाय सेकेंड जो बि हलंदो आहे उहो ड्रामा में न हूंदा। तव्हां ॿारनि खे केतिरी सुठी नॉलेज आहे। हाणे सिर्फ़ु बाप ऐं वत्स खे यादि करो, बसि कागज़ पेंसिल आदि जी दरकार न आहे। ब्रह्मा बाबा बि पढ़ंदा आहिनि, इहे त कुझु रखण जी न रहंदा आहिनि। सिर्फ़ु बाप खे यादि करो त वरिसो मिलंदो। केतिरो सहज आहे। यादि सां तव्हां एवर हेल्दी ठही वेंदा। इहा धारणा जी ॻाल्हि आहे। लिखण सां फ़ाइदो थींदो, लिखण सां छा फ़ाइदो थींदो, इहे त सभु विनाश थी वेंदा। परंतु कोई यादि रखण लाइ लिखंदा आहिनि। जीअं कोई ॻाल्हि यादि न रखणी हूंदी आहे त गांठ पाए छॾींदा आहिनि। तव्हां बि गांठ ॿधे छॾो।
शिव बाबा वर्षे खे याद करो। इहा त ॾाढो सहज आहे। योग अर्थात यादि। चईंदा आहिनि बाबा यादि न ठहंदी आहे। योग में कीअं वियमि? अरे लौकिक बाप जी यादि उठंदे वेहंदे हलंदे फिरंदे रहंदी आहे। तव्हां भी सिर्फ़ु मूंखे यादि करो, हिन में ई तव्हांजो बेड़ो पार आहे। अच्छा मीठे मीठे सिकिल जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सां सुदर्शन चक्रधारी ठही 84 जे चक्कर बुद्धि में फिराईंदा रहणो आहे। बेहद जे बाप खे यादि करे बेहद जो वरसो वठणो आहे। पावन ठहिणो आहे बाबा चवनि था। ॿियो आहे कहिड़ी बि चीज़ में लालच न करणी। कहिड़ी बि चीज़ में लालच न करणी आहे। ख़ुशि रहणो आहे। जो मिले हुन में ख़ुशि रहणो आहे। रोटी टुकड़ खायो, बाबा जी यादि में रहणो आहे। टुकड़ो खाइणो आहे, बाबा जी यादि में रहणो आहे। वरदाना सर्व जे दिलनि जे राज खे ॼाणे सर्व खे राज़ी करण वारा सदा विजयी ठहो। बाबा चवनि था विजयी ठहिण लाइ हर हिक जे दिलि जे राज खे ॼाणो आहे। कॾहिं कंहिंजे मुख द्वारा निकिरण वारी आवाज़ सां उन जे दिलि जे राज खे ॼाणे वठो त विजयी ठही सघंदो। लेकिन दिलि जे राज खे ॼाणण लाइ अंतर्मुखी थियणो खपे। जॾहिं कोई बि कुझु चईंदो आहे, चईंदा आहिनि इहे ॿाहिरां खां कुझु चए थो, अंदरि हिनजी अलाए छा थो हले हिन दिमाग़ में, त उहो राज ॼाणे वठी उन रीति उन जी संबंध संपर्क में अचूं त विजयी थी वेंदासीं। लेकिन ठही सघंदा आहियो। लेकिन हिन लाइ असांखे अंतर्मुखी थियणो पवंदो। जेतिरो अंतर्मुखी रहंदो ओतिरो हर हिक जे दिलि जे राज खे ॼाणे करे उन्हनि खे राज़ी करे सघंदा। राज़ी करण वारा ई विजयी ठहींदा आहिनि। स्लोगन आहे वैराग्य अहिड़ी योग्य धरणी आहे जंहिंमें जो फल विझो हू फलीभूत अवश्य थींदो। अव्यक्त इशारो आहे सदा उमंग उत्साह में हिकु रस रहण लाइ जो बि संबंध में ईंदा आहिनि, चाहे स्टूडेंट साथी, सभिनि खे संतुष्ट करण जी उत्कंठा हुजे। जंहिंखे बि ॾिसो उन सां हर समय गुण उठायो। सर्व जे गुणनि जो बल मिलण सां सदा काल जे लाइ उत्साह हिकरस रहंदो। गुण ग्राही ठहो, अवगुणनि खे ॾिसंदे वे न ॾिसो। अच्छा ओम शांति। बाबा खे यादि करो।